दर्दन जो दरिया हाल कादे को इन पंजे चाचे ऐं सौट खे ॿुधाए किथे आहे निज़ाम खजू ॿुधाई थो जो चिठा ऐं मुंडी ॿुधायूं था हल हल बाबा तू उन्हनि खे स्टाफ जो डस छो ॾिनो घर जो डस ॾे आ न पाणी हिते अची पहुचनि मां स्टाफ ते वेंदुसि न त ॾिसंदुसि त हुननि जे पोयों कोई आहे त कोन जेकॾहिं को हूंदो न त हिननि खे घुमाए फिराए पोइ हिते वठी ईंदुसि अलाह कंदो उन्हनि जे पोयों केर बि न हूंदो बाबा बाबा हुननि जे पोयों को हुजे न हुजे तूं पंहिंजो सामान ठाहे रख जीअं जो तुंहिंजो चाचो ऐं भाउ खे मां वठी ईंदुसि न असां हितो लॾो पटे हलिया हलंदासीं बाबा हिन जगह जी जॾहिं कंहिंखे ख़बर बि न आहे त पोइ हितां लॾो छो खणंदे सदाम ऐं अजीब खे हिन घर जो ॾस ॾिनो आहे सुभाणे दिलबर वारा सुल्तान वारा जो हिन सां मिलनि ऐं वरी हुननि खे पातर हणनि पर हू हुननि खे हिते वठी अचनि त इहो सुठो आहे हिन को अॻ में टपर ॿधी हलिया हलूं पोइ उन्हनि खे तो डस छो ॾिनो बाबा अरे मां सफ़ा का चरी आहीं मां जेकॾहिं हुननि खे ॾस न ॾियां त तुंहिंजो भाउ ऐं चाचा हिते कीअं पहुचनि पर बाबा बस हाणे बस तूं अजाए तकीर खे छॾ हाणे तूं सामान ठाहे रख जीअं जो तुंहिंजो भाउ ऐं चाचो पहुचंदो त मां हुननि खे हिते वठी ईंदुसि पोइ हितो निकिरी हलिया हलंदासीं ठीकु आहे बाबा जीअं तुंहिंजी मर्ज़ी सदोरी तूं हिते वरियाम सां कुछ ॻाल्हाइणो हुयो इन जे करे आई हुयसि चरी हुन सां तूं फोन ते ॻाल्हाई न तूं हिते आई आहीं माण्हू माराईंदी छा केर मारींदो गौराम मञा थी त गौराम तोखे कुझु बि न चवंदो जेकॾहिं न तुंहिंजे भाइरनि तोखे असांजे घरां निकिरंदे ॾिठो त उहे तोखे बि मारींदा त असांखे बि मारींदा अलाह ई न कंदो त कोई अहिड़ो ॾींहुं ईंदो मूंखे इहो ॿुधाए त वरियाम किथे आहे तूं वरियाम खे छॾ हितां निकिरण जी करे जेकॾहिं वरियाम हिते आहे त बस मूंखे ॿ लफ़्ज़ हुन सां ॻाल्हाइणा आहिनि पोइ मां हली वेंदसि वरियाम सॼो ॾींहुं ॿाहिरि हूंदो आहे हो त घर में वेहंदो ई कोन्हे बस तूं हाणे हितां निकिरण जी कर ॾिस सदोरी पंहिंजे सिर जो बि ख़ैरु घुर कुझु असांजे सिर जो बि ख़ैरु घुर वञा थी पर जेकॾहिं वरियाम अचे न त हुनखे इहो न्यापो ज़रूर ॾिजाए त मां हिते आई हुयसि सदोरी मां वरियाम खे न्यापो ॾेई छॾींदसि पर महिरबानी करे ॿीहर असांजे घर न अचिजांइ हिते अचण जो वरी अहिड़ो ॿियो मौक़ो किथे मिलंदो चङो मां हलां थी तो मूंसां वॾी झुठ कई आहे दिल त चए थी त तातलीअ रिश्ते खे हणा बंदूक ऐं भागे खे हिते जो हिते कयां पूरो तॾहिं ई दिल ठरंदी अरे हिते बि शिकायत करण जो टाइम न आहे दुश्मन कहिड़ी वक़्त बि अची सघनि था पहिरियों हितां निकिरो ॿीहर ठाहियो पोइ हली घर ॾे पिया मयारू ॾिजो मूंखे अचो अचो दादा दा कुझु कावड़ खे क़ाबू करे अची मंज़िल ते पहुता आहियूं दा हाणे आकी बाक़ीअ ते कमु न फिटाए इन्हनि भाॻ अॻ में असांजो कमु किटली कयो आहे जेकॾहिं न चकर असांजे हथ मां निकिरी आहे ॿीहर कॾहिं बि हथ कोन ईंदा खबर भाजाई मानी तैयार है? हाँ हाँ मानी तो तैयार है। भाजाई भला बाबा है
चाचा खुदा बख्श नजर कोन पिया अचनि काॾे विया आहिनि? घर जो वखर खुटल हुयो, घर जी सामान वठण विया आहिनि। पाण में त ठहनि ई कोन था, सॼो ॾींहुं घर में पिया था विढ़नि ऐं शहर बि वरी गॾु विया आहिनि। अदा तोखे अॼु मां हिकिड़ी नई ॻाल्हि थी ॿुधायां। कहिड़ी नई ॻाल्हि भाॼाई? अदा अॼु सदोरी असांजे घर आई हुई। छा भाॼाई सदोरी असांजे घर आई ऐं मूंखे ॿुधाई बि कोन, ईअं ई हली आई? सदोरी खे त इहा ई ख़बर हूंदी न त तूं घर में मौजूद हूंदे, हुनखे कहिड़ी ख़बर त तूं सॼो ॾींहुं घर में हूंदो ई नाहीं? भाॼाई भला ॿुधाई कोन त कहिड़े कम सां आई? उहा त तोखे ख़बर न त सदोरी हिते कहिड़े कम सां आई हुई। भाॼाई भला सदोरी मुंहिंजे लाइ कुझु न्यापो ॾेई वई आहे? हा, मूंखे रुगो इहो चई वई त वरिया मूंखे ॿुधाइजांइ त मां हिते आई हुयसि। अहिड़े असांजा नसीब, किस्मत सां सदोरी घर आई, मां घर कोन हुयुसि। भाॼाई वरी सदोरी असांजे घर में पेर रखंदी अलाई? हा दा, हूंदो क़िस्मत में ज़रूर मिलंदो। भाॼाई असांजी किस्मत ई त फिटल आहे। हाय अॼु मुंहिंजा थकई भॼी पिया, हाणे जल्दी कयो, निकिरण जी कयो। बाबा हितां निकिरी पोइ काॾे हलंदासीं? मां रुगो तुंहिंजे करे रहियलुसि पुट, हाणे तूं अची वए न, हाणे टिकेटूं कढियूं था कराची, बसि हलूं था कराची। वॾो शहर आहे कराची, उते असांखे ॻोल्हे ई कोन सघंदा। अदा मुंहिंजो छा सोचियो थी? अरे वञी तूं वञी पंहिंजे घर मर वञी, मां को भला सॼी ज़िंदगी ॼुंड तुंहिंजो ठीकु हो कयो। अच्छा वञी पंहिंजे घर मर वञी। बाबा अॼु राति हिते गुज़ारियो, सुबुह जो निकिरी हलंदासीं। न पुट न, मूंखे पूरी पका तव्हां पोयों पेरा छॾे आया हूंदो, वो इझो पाता। बाबा जेकॾहिं असां हुननि जे वारे में अचे वञूं, उन को अॻ में घर छॾे भॻा हलिया हलो। अमा जी बाबा। इहे भला हरू ठाहे रखियो अथई न कपड़नि जूं? हाँ बाबा, सब सामान बदी रखियो आहे। वारो क्यों निकिरण जी कयो, दिल में रखे भी खबर पए। हले हो दादली सां शादी कर। शादी त करणी पवंदी मुंहिंजा सिक्की लथा सौरा। हाँ ही छा तव्हां सभिनी जे मुंहं जा मलाइक छो ॾिया है न? खुश थियो न तव्हां त? घोट घर गिरी आयो आहे, ॾिसो कोन था त घोट घर आयो आहे। खणी जो ॼञ साण करे नाया आयो, पर तव्हां मुंहिंजो त इस्तक़बाल कयो न? हा कयो न मुंहिंजो इस्तक़बाल? ॾिसी छा थोड़ी, हाँ घोट आयो आहे, इन ख़ुशीअ में नच नच, मां चवां थो नच। अॼु मुझे मुझे घोट जैसा कहिड़ी कोन रही छा? इहो तव्हां सुठो कयो था। जुलेखा, यो बानो बेगम जो को न्यापो वगैरह आयो या न? साईं बानो बेगम उते खुशी लगी पई आ। बानो बेगम का सवा तव्हांखे ते आराम ई कोन थो अचे। जुलेखा बानो मुंहिंजी ज़ाल आहे, मुंहिंजी इज़त आहे, उनजी हर ॻाल्हि जो ख़्यालु रखणु मुंहिंजो फर्ज़ आहे। साईं मूं त तव्हांखे नाहे चयो त बानो बेगम जो तव्हां ख़्यालु न कयो, भले कयो, पर साईं बानो बेगम तव्हांजो कहिड़ो ख़्यालु रखियो? साईं एॾी वॾी त का ॻाल्हि कान हुई जो ही घर छॾे वञी पराए दर ते रही आ, ऐं तव्हां मथां सॼा राज खिलाया अथई। बाक़ी इहो नथा सोचो बाक़ी बानो बेगम जो वॾो तव्हांखे फिकिर थियो आहे। हिकिड़ो त मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तोखे बानू जे नाले वठण सां
एॾी चिड़ छो पई अचे? साईं मूंखे बानू बेगम जे नाले खां का बि चिड़ कान्हे का। तव्हां सुभाणे ई वठी अचोसि। ठीकु आहे, उहो ई मूंखे वञणो आहे बानू खे वठण लाइ सुभाणे। साईं जे सुभाणे तव्हां बानू बेगम खे वठण वियो न त तव्हांजी उहा वॾी ग़लती हूंदी। तव्हांजे वञण सां बानू बेगम जो ज़िद अञा बि वधंदो, घटि न थींदो। भले साईं तव्हां कोशिश करे ॾिसो, पर बानू बेगम कॾहिं बि कोन मञींदी। हाँ साईं, अञा कुझु ॾींहं बानू बेगम खे छॾे ॾियो ऐं ख़र्च बि बंदि कयोसि। पाणे ई हुनजो ज़िद टुटंदो, तव्हांजे हिक इशारे ते हली ईंदी। हा बाक़ी सुभाणे तव्हां बानू बेगम जे साम्हूं वञी कंधु झुकाईंदो, हूअ कॾहिं बि कान ईंदी। तोखां वधीक बानू बेगम खे मां तो सुञाणा ज़ुलेखा। बानू बेगम जे बारे में मूंखे वधीक सलाह न ॾे त बहितर आहे। साईं मूं सलाहूं ॾियण बंदि कयूं, तव्हां सुभाणे ई वञी बानू बेगम खे वठी अचो। असांखे सम्झाइण जी का बि ज़रूरत न आहे। असां सुल्तान वारनि खे सदोरी जेकॾहिं तोखे मुंहिंजे घर अचणो हुयो न त पोइ पहिरियां तूं फोन करे मूंखे ॿुधायो छो न त जीअं मां घरां ई कोन निकिरां हा। तुंहिंजे घर अचण जो मुंहिंजो कोई बि इरादो कोन हुयो। मां त अम्मा जे घर पई वञा, पर पूरी घिटी खाली हुई, घिटीअ में कोई न हुयो। मौक़ो ॾिसी तुंहिंजे घर हली आयसि, पर अफ़सोस तुंहिंजी क़िस्मत जो तूं न हुई। सदोरी मुंहिंजी क़िस्मत असुल खां ई वठी फिटल आहे, इहा का नई ॻाल्हि न आहे। वरियाम तुंहिंजी क़िस्मत सां ई मुंहिंजी क़िस्मत जुड़ियल आहे, उहे भाग ॿिन्ही जा बराबरि आहिनि न। भला तूं हाणे ॿुधाए सदोरी त वरी कॾहिं ईंदीअ मुंहिंजे घर? हाणे त कुझु नथी चई सघां, हा जेकॾहिं ॿीहर अहिड़ो मौक़ो मिली वियो त ईंदसि। वधि मां वधि कोशिशि कजां सदोरी, वधि मां वधि कोशिशि कजां। हाणे मां फोन बंदि थी कयां वरियाम। एतिरो जल्दी? दुआए वसाई खे घोराम मुंहिंजे पोयां छॾियो आहे ऐं उहो सॼो ॾींहुं मुंहिंजी ताड़ में आहे। इहो ई ॾिसनि थियूं, मुंहिंजे मथां सॼो ॾींहुं ई नज़र अथनि त मां कंहिंसां थी ॻाल्हायां, छा थी कयां। बाक़ी जेकॾहिं वक़्तु मिलियो त मां तोसां ॿीहर ज़रूर ॻाल्हाईंदसि। नासात हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, भला इन ॻाल्हाइण मां थकिजे नथो? थकबुसि किथे मासात, पहिरीं सां कचहरी हुजे पोइ भली सॼी राति गुज़री वञे, अख बि कोन छिबींदुसि। ऐं वरी तूं थकजण जी ॻाल्हि पियो करीं? उहो त सभु कुझु ठीकु आहे, पर हाणे ॿियो ॿुधा त हलण जो प्रोग्राम किथे आहे? मासात घणा ॾींहं थी विया आहिनि त संग सां कचहरी कोन कई आहे। मां त चवां थो हल त संग सां हली मिली अचूं। ठीकु आहे मासात, जीअं तव्हांजी मर्ज़ी, पहले हलो। अदा मलार फोन करे दिलबर खां हाल अहवाल थो वठ। अदा खुदा करे त मंजिल ते पहुता हुजनि। अदा पहुची विया हूंदा पर धोखो न कंदो। कॾहिं बि ज़िंदा कोन छॾींदो, वॾो ज़ालिम आहे। पुट हा मूंखे बि ख़बर आहे, पर हिननि खे केरु सम्झाए खजण पुट? असांखे सम्झाइण जी का बि ज़रूरत न आहे। असां सुल्तान वारनि खे सम्झी वेठा आहियूं, पर अञा ताईं तूं असांखे सम्झ में नथो अचे। कंहिं बि वक़्तु फिरको फेरे सघे थो। जॾहिं मां दिलबर सां शादी करण जे लाइ राज़ी आहियां त पोइ बाबा छो फिरंदो? तूं त मूंसां कोर्ट में बि निकाह करण लाइ राज़ी हुई, पोइ त तोखे छा थी वियो जो पंहिंजो बयान मटाए असांखे पुलिस जे हवाले करे निकिरी वई? तो छा सोचियो त मां तोखे ईअं छॾे ॾींदुसि? न, तोखां शायदि इहो विसरी वियो त ही दिलबर तुंहिंजो कबर ताईं बि पीछो कंदो। हाणे पुट छॾ दिलबर कावड़ खे, जेको थियो उनखे दरगुज़र कर ऐं जेको थिए थो उन ते नज़र कर त का तुंहिंजी भलाई थिए। बाक़ी बाबा मूंखे कोन थो लॻे त का तुंहिंजी भलाई थी। अदा जेकॾहिं तव्हां मूंखे दादली जो संग नथा वठी ॾियो त दिलबर जे निकाह खां पहिरियां हुन निज़ाम खां पैसा ज़रूर वठिजो। अदा वॾा, जेकॾहिं निज़ाम अदा गुलू खे संग ॾे त पोइ गुलू जो निकाह दादली सां कराइबो। अदा वॾा, पोइ मुंहिंजी मस्तानी जो छा थींदो? तूं इहो न सोच त गुलू खे संग मिलियो असां दिलबर खां राणी वापसि न कराईंदासीं। अदा वॾा, जेकॾहिं दादली सां दिलबर जो निकाह न थियो न त हू असांखे मस्तानी जो ॾस कॾहिं बि कोन ॾींदो। उहो मुंहिंजो कमु आहे, तूं परेशान न थी। मां छा सोचे रखियो आहे मूंखे ख़बर आहे।
मल्हार तूं उन्हनि ॻाल्हियुनि खां वाक़ुफ़ न आहीं। अदा वॾा मां कुझु बि ॿुधणु नथो चाहियां। बस मूंखे मुंहिंजी मस्तानी घुर्जे। अदा ॻाल्हियुनि खां पहिरियों ई हुनखे भले साईं ते हथ रखाईंदासीं। जेकॾहिं मञे थो राणी हुन वटि क़ैद आहे या राणी जी हुनखे ख़बर आहे त पोइ ॻाल्हियूं अॻिते वधाईंदासीं। ईअं ई कंदासीं। जीअं तव्हांजी दिलि चवे तव्हां उहे करियो। भले अदा गुलूअ जी शादी दादुली सां थी वञे पोइ त मूंखे मुंहिंजी मस्तानी वठी ॾियो न। जेकॾहिं दिलबर खे मस्तानी जी ख़बर ई आहे त मुंहिंजो तोसां वाइदो आहे त मस्तानी तोखे वापसि आणे ॾींदुसि। पर जेकॾहिं दिलबर असांखे बेवकूफ़ बणाए दादुली जो संग कढणु चाहे थो त ईअं थियण मां बि न ॾींदुसि। ये सब काॾे विया मां? ॿाहिरि विया आहिनि बाबा ऐं अदा खे बि पाण सां गॾु वठी विया आहिनि। सुठो थियो पर हाणे तूं मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुध। बाबा पहिरीं तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। मां गुलू या दिलबर सां शादी कोन कंदसि। बाबा मां बि इहो ई थो चाहियां त तुंहिंजो रिश्तो कंहिंखे बि न ॾियां। पर जेकॾहिं सीने ते बंदूक रखियो न त पोइ मां छा थो करे सघां? इन करे चवां थो त तूं मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। इन्हनि खे विढ़ाइण जी आख़िरी कोशिश बि कंदासीं। उहो कीअं बाबा? राति ॿई धुरियूं गॾिजनि थियूं ऐं ॻाल्हियुनि लाइ पाण में गॾु थींदा। बाबा हिकिड़ी धुर तुंहिंजे रिश्ते तां हथ खणंदी बाक़ी ॿी धुर सां त निकाह थींदो। हाणे जेका धुर रिश्ते तां हथ खणे तूं पंहिंजो राज पोइ उन तरफ़ ॾेखारजांइ पोइ पाण विढ़ी नार थींदा। बाबा तोखे पक आहे त ईअं करण सां हू ॿई पाण में विढ़ंदा? अम्मा कोशिश त कयूं पोइ हाणे अॻिते जेको नसीब। ठीकु आहे बाबा तूं जीअं चवंदे मां ईअं ई कंदसि। बाबा मां बि बब्बड़ मचाइण जी कोशिश कयां थो। चूचड़ी ॾेई किथां न किथां बब्बड़ मचाए वठंदुसि। जीजा तूं ॾिसजांइ वेठी मां बानो खे अहिड़ा रत जा ॻोढ़ा ॻाराईंदीमांसि जो पाणे दाहूं करे तव्हां वटि ईंदी। इन्हे मुई खे परचाइण जी ज़रूरत कहिड़ी पई अथव? माई जादू केरु थो हुन भाग्य खे परचाए? असांखे लाचार थोरी आहे जो हुनखे परचाए ते वठी अचूं। अलाए छो रईस अकबर खे थियो छा? सुबुह साण अची असांजे घर पहुतो मिंठियो पियो करेसि। छा अकबर खान बानू बेगम खे परचाइण जे लाइ तव्हांजे घर अची पहुतो? हा पाण बीठी हुअसि कसम पियो ॾेसि त हल घर। पर फिटल बानो बेगम जी अलाए जे छो आयसि कान। अकबर खान खे त मां ॾिसां थी। तूं इहो ॿुधा बानू बेगम अकबर खान खे छा चयो? सफ़ा जवाब ॾेई छॾियसि। चए पई हाणे सॼी ज़िंदगी ते भाउ जे दर ते पई हूंदुसि ओ मुंहिंजो जनाज़ो बि हितां कजंदो। हा पर तोखे त ख़बर आहे न आउं बि जादो आहियां। जिन छॾे भूत छॾे जादो जिंद कोन छॾींदुसि। वेठी आहे मुंहिंजे दर ते आउं बि अहिड़ो हशर कंदीसांसि जो ॾेहण खे ॾस ॾींदी। मां बि इहो ई थी चाहियां त बानू बेगम जी पूरी आकड़ तूं ख़तम कर। जी मूंखां माफ़ी वठण जे लाइ मुंहिंजे पेरनि में किरे त पोइ ज़ुलेखा बेगम पंहिंजे मुड़ुस खे मुठ में रख। अल्लाह जे छा थियो अथसि? कहिड़ा फेरा अची विया अथसि? रोज़ उते भॻो बीठो आहे त मूंसां गॾु हल। जे इहा बानो बेगम मुंहिंजो चयो करे हिते अची पहुचई थी न पोइ त तुंहिंजी मिठी फलीत थी वेंदी हली आहे। इहा वॾी चालाकड़ी अथई। हा घर जो कमु वठंदई रधा पका कराईंदई पोइ तूं छा करे सघंदी? कुझु बि न। बानूअ जे लाइ कमु करे मुंहिंजी जुती। हा बाक़ी रही ॻाल्हि अकबर खान जी हुन दर ते जेको आयो सो आयो वरी न ईंदो। जेकर इहो कमु थो थी वञे ज़ुलेखा बेगम त हाणे अॼु खां पोइ अकबर खान उते न ईंदो। पोइ ॾिसजान इहा बानो बेगम कीअं थी पंहिंजो बूथ कुटे। हा चवंदी हाणे मूंखे वठी हल पर तूं बि हिनखे काबू में रखीसि। ऐं तूं ॾिसजांइ वेठी न अॼु खां पोइ ख़ुदा खां पनाह घुरंदी ओ अल्लाह साईं मुंहिंजी हिन जादो मां जान छॾाए। पर अॻियां बि जादो अथसि जिन छॾे भूत छॾे जादो बि इहे कोन छॾींदुसि। तूं ॾिसजांइ कयांसि छा थी। बाबल साईं इहो नवाब खानड़ो अञा ताईं हिन ॻोठ में रहियो पियो आहे। हाणे ॾियो हुकुम त ॿधी खणी अचऊंसि। इहो नवाब खे ॿधी सटको ॾींदासीं न पोइ इहो चंडो ॻोठ छॾींदो। हिन खां पहिरीं गुलाम खे चओ त थी वञे मूं वटां थी वञे। हिन में हुनजो फ़ाइदो आहे। बाबा साईं तव्हां गुआराम खे केतिरो बि सम्झायो
पर नवाब हुनजे चवण सां ॻोठ न छॾींदो। बाबा साईं मां त चवां थो ॾियो इजाज़त त इन नवाब खे ॿोरीअ में बंदि करे वञी दरिया में उछले अचूं। रोशन आख़िरी चको इन गोराम सां ॻाल्हाए ॾिसां, इन खां पोइ जेकॾहिं ॿियो को कदम खणणो पवंदो न उहो बि खणंदासीं। ऐं हा साईं, जीअं ई असां हुननि जे उताक में दाख़िल थियासीं इन नवाब खानड़े खे ॻोठ छॾण जो चयासीं, असांखे ख़ुदि तो जवाब ॾेई छॾियईं ऐं चए पियो बाबल साईं त ही ॻोठ को अकबर खान जी जागीर थो रही आहे जो मां छॾियां। अकबर खान केरु थींदो आहे जो माण्हुनि खे ॻोठ निकालियूं थो ॾे। हाणे साईं हिन अमराह जी हालत ॾिसो। जेकॾहिं ही ॻोठ मुंहिंजी जागीर न आहे त नवाब कहिड़ो हिन ॻोठ जो आहे? ही हुनखे छॾे ॾियां त हिन ॻोठ में मथे ये चमड़ो बदमाशू कंदो। गोराम खे चओ त मूंसां मिले, मां हुन सां मिलां ऐं पोइ ॾिसां त इहो निभागो इहो ॻोठ कीअं नथो छॾे।